पनुआ भरिसां सांगी थाणे जे हद विच शहर यूसी सांघीअ मां रात देर सां सोनारे शमसुद्दीन शख्स जे घर में 4 हथियारबंद दाख़िल थी घर भातियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते जगमाल बणाए 15 तोला सोना ज़ेवर रोक रक़म मोबाइल फ़ोन ऐं ॿियो क़ीमती सामान फ़र्क़ करे आसानी सां फ़रार थी विया। उन वक़्तु मुतासिरनि पुलिस खे इतला ॾिनो। सांघी SHO वाक़े वारे हंधि पहुची जाइ वारदात जो जाइज़ो वरितो। सांघी पुलिस खोजी कुतनि ज़रिए ॿियनि फ़ोरनि खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO सांघी जो चवणु आहे त बाक़ी चोरनि में मुलविस ॿिनि जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। उन्हनि खे बि गिरफ़्तार करे मुतासिर धुर खे जल्द चोरी थियल सामान वापसि कराए ॾिनो वेंदो। पुलिस सांघी जे शहरनि समेत वापारियुनि पंहिंजो कारोबार बंदि करे इंतिज़ामिया खां अमन ऐं तहफ़ुज़ जे लाइ एहतिजाज कयो। सांघी शहरनि जो SSP अज़हर ख़ान मुग़ल खां मुतालबो कंदे चयो त सांघी शहर जी आबादी तमामु वॾी आहे। असांखे अलॻि पुलिस स्टेशन क़ाइमु करे ॾिनी वञे ऐं पुलिस नफ़री खे वधाए वञे, न त ॿी सूरत में UC सांघी शहर खे रोज़ जी बुनियाद ते बंदि करे पुरअमन एहतिजाज खे वधाइण जो पुर हक़ रखूं था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।